सिंध टीवी नेटवर्क तरफ़ां सकाफ़ती ॾियारो मल्हाइण वारे ऐलान खां पोइ जीअं ही सकाफ़ती ॾियारो यानी सिंधी माण्हुनि जी क़ौमी ईद जी शुरूआति थी आहे। शुरूआति खां ई जेका आहिनि सिंधी माण्हू सकाफ़ती वेस पहिरें घोटकी जे रोडनि रस्तनि ते निकिरी आया आहिनि ऐं हिन क़ौमी ईद ते भरपूर ख़ुशी जो इज़हार कयो पियो वञे। जीअं अॻु में असां पंहिंजे नाज़रीन खे अपडेट कयो आहे त घोटकी में मुख़्तलिफ़ धुरियुनि पारां रैलियूं कढियूं वियूं आहिनि। जेका मुख्य तक़रीब आहे उहा बि प्रेस क्लब जे ॿाहिरां जारी आहे। उन में मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियुनि पारां भरपूर नमूने शिरकत कई वई आहे। असां उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं था त हू हिन क़ौमी सकाफ़ती ईद जे हवाले सां कहिड़ा वीचार पेश कंदा। क़ौमी ईद वारे ॾियारे ते जेको हीउ तसलसुल आहे काफ़ी सालनि खां वठी असां उनखे हमेशह मज़दूरनि इन तरीक़े सां इंजॉय कयो आहे जीअं अलाह पाक जे तरफ़ां इनायत थियल ईदूं आहिनि। ईअं ई असां हिन क़ौमी ॾियारे खे ऐं पंहिंजी शनाख़्त खे पंहिंजी सकाफ़त खे उजागर करण जे लाइ हर मज़दूर हर माण्हू खे मैदान ते तव्हां ॾिठो हूंदो असां सभु गॾु मेरान लेबर फेडरेशन जे प्लेटफॉर्म ते गॾिजी असां प्रेस क्लब पहुता आहियूं ऐं हर मज़दूर अॼु इन मामले में हिकु आहे ऐं हिकु ॿधी जो सबूत ॾियण जे लाइ पहुतो आहे। अॼु हीअ जेको सिंध टीवी जी तरफ़ों क़ौमी ईद जो प्रोग्राम आहे असां पंहिंजे कल्चर डे ते पंहिंजा अजरक टोपियूं पाए करे हिन प्रोग्राम में शिरकत कई आहे। असांजो क़ौमी ॾींहुं आहे। असां सभु संगती सभु दोस्त सुबुह ई खां वठी तयार थी हिन काज में पहुता आहियूं। साईं अॼोको ॾींहुं जेको आहे असांजो ईद खां बि ईअं सम्झो वॾो ॾींहुं आहे। पूरी सिंध में जेको आहे पूरी दुनिया लेवल ते जेको आहे इहो कल्चर डे मल्हायो वञे थो अजरक टोपी ॾियारो। इन में तमामु असांखे बि वधीक ख़ुशी थी आहे ऐं जेके ॾिसो पिया हिन शहर में जिते गलियूं रस्ता सभु सिंगारिया पिया आहिनि। सिंधी माण्हुनि जी हिन क़ौमी सकाफ़ती ईद जे मौक़े ते जोश ऐं जज़्बो ॾिसण वटि आहे। हिननि माण्हुनि सिंध टीवी नेटवर्क जे किरदार खे साराहियो आहे। इहो चयो आहे त जेको स्लोगन हुननि ॾिनो त सुस्ती बजाए महिनत कयो ऐं ॻाल्हियुनि बदिरां अमल कयो वञे। कैमरामैन शाहिद चने सां गॾु नियाज़ चनो, सिंध टीवी न्यूज़ घोटकी।